चाचा खैर तो है, छो परेशान आयो? नादिर बेटा खैर केड़ो अज बियो ॾींहुं आहे, ख़बर न आहे परूअ खे अलाए किथे रखियो अथनि। छा थियो आहे परू खे? नादिर बेटा अज बियो ॾींहुं आहे, परूअ खे अलाए किथे खपे खणी विया आहिनि, काई ख़बर कोन थी पए। परू खे केर खंबे खणी वियो? यो कम ता सालार खां सवाइ ॿियो कंहिंजो बि न आहे। बाबा असां ग़रीब आहियूं, असांखे माफ़ कर, परूअ खे आज़ाद कर। चाचा साले तू उल्को न कर, ये समझ तो परू हाणे अकेलो न है, सिर्फ तुझो पुट न है पर मुझो भाव भी है। यो गोहर शल को कारे डांग ते पैर पवेसे, यो हमेशा परू ला चवंदो त मां हिन खे फट मारींदुसि। परू खे कुछ भी कोन थींदो चाचा, जगदे परू खे कुछ थियो न त मां रण बारे छॾींदुसि। यो सालार ऐं गोहर सुख जो साह कोन खणी सघंदा। वारो कर पुट, गोहर ॾाढो ज़ालिम अथई। चाचा मूं तव्हांखे चयो न त तव्हां फिकर न कयो, मां हिन गोहर खे ॾिसी वठंदुसि। बस नादिर पुट, अल्लाह तोखे यादि ॾे, तो में ई आसरो ऐं उमेदूं आहिनि। चाचा आसरो अल्लाह में आहे, तव्हां बेफ़िक्र थी घर वञो, इंशाल्लाह अॼु शाम ताईं परू घर मोटी ईंदो, मां वठी ईंदुसि। ठीकु आहे पुट, मां हाणे हलां थो। बाबा ये बुखायल भोले जड़ो बूथ कयो वेठो आहे त ख़ैर? यार गोरा फिक्र इने में वेठो आ त सॼो सॼो ॾींहुं छोरो घर में लड़े ई कोन थो। बाबा हाणे मूड सही कर, हिक ख़ुशख़बरी ॿुधाए। कहिड़ो सही तूं धाड़ो हणी आयो ई जो मूड सही कयां। मूं सोचियो त जवानीअ में चढ़ंदे वॾो से काटकू थींदे, पर तो में त लोले जो लूणु ई कोन्हे। मेरा बाबा कन खोले ॿुध त सही, ॾाढो ई त हणी आयो आहियां। हाँ वाकई ख़ुशख़बरी है छा? कंहिंखे जी भट ॾिनई? परूअ खे होते रखी से जान जा पुट, हाणे मूड सही कई, दिल असिल बाग बार थी वई। भला ॿुध के भला जी भट ॾिनई से ए छोरे जा चीकट निकिता, कीअं निकितसि चीकट? ची ची कई। बाबा काल परूअ खे खंबे खणी वियोसि। ॿुध हाणे परू किथे आ? परूअ खे मुंड वारी बनीअ ते रखियो अथमि, वरियाम बि उते आहे। हीअं गए बूटा बूटा के बार त तुंहिंजा खे ख़बर पए त असीं मूंखे जवाननि जा पुट आहियूं। बाबा बलणी बि अहिड़ी ॾिनी अथमांसि, असल 8 ॾींहं त उथी वेही कोन सघंदी। सालार खाना खे ख़बर चार आहे न? न रह सघे अञा कोन ॿुधायो अथमि। भला ॿुध, सालार खाना जे कन ते ॻाल्हि विझी छॾ, वॾेरनि जी सलाह सबाब खां सवाइ ॿियो न आहिनि थींदा। हा बाबा, सालार खान खे अॼु ॿुधाईंदुसि। नहीं छोरे परूअ जो अन्न पाणी बंदि करीसि, होसि ताईं बुख मारीसि जेसिताईं असांखे का साख पत नथो ॾिए। कहिड़ी साख वठांसि? असांखे इहो कसम ॾिए त जीअं परूअ खे छॾींदासीं त परू ई असांजो ॻोठु छॾींदो ऐं सालिह वारा बि ॻोठु छॾींदा। जीअं परू या साख पत ॾिए पोइ परूअ माथो कढजांइ, ईअं न छॾिजांसि। ठीकु आहे बाबा, फिलहाल त न परूअ जी पुठीअ तां चमड़ी लाहियां, को अंदर ठारियां, बाक़ी साख परू खां पिया वठंदासीं। हिते रखीसि जान जा पुट। छा कयां इन चिंडड़ीअ मां जान कीअं छॾायां? जॾहिं का घर में आई आहे घर ई गंदो करे छॾियो अथसि, बेनकाई के जाइ जी मुंहिंजी थी बराबरी करे। कम अहिड़ो कयां जो इन सदोरीअ खे नादिर पाण इन खे चोटीअ खां वठी माइटनि में छॾे। छा
कजे मुरादीअ खां मदद वठिजे। मुरादी अहिड़नि कमनि जी कोॾी आहे। मासी मुरादी अहिड़ी त बाहि ॿारींदी जो सुकनि सां गॾु सावा बि सड़ी वेंदा। मासी मुरादीअ जी शैतानी दिमाग़ में अहिड़ा ख़तरनाक मंसूबा हूंदा आहिनि। सदूरी तोखे कहिड़ीअ खुटीअ खयो हो जो असांजी बाहि में टपो ॾिनई। हाणे ही लालच जो आड़ाह तोखे बि साड़े रख करे छॾींदो। तो ते त मां अहिड़ो किनो बदबूदार इल्ज़ाम हणंदसि जो तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। तूं मुंहिंजे साम्हूं कंधु खयो आहे। हाणे मां तुंहिंजो कंध न कपायां न त मुंहिंजो नालो बि बानो न आहे। गुस्ताख कंहिं जाइ जा गुस्ताखी करण खां पहिरीं सोचे छॾ त मां रुॻो तुंहिंजो वॾो भाउ न पर हिन सॼे राज जो चङो मुड़ुसु आहियां। तूं चङो न बस कर बकवास न कर मुंहिंजे साम्हूं। ईअं नथो जो सॼो राज तुंहिंजूं बूटियूं बूटियूं करे छॾे। भुल थई आहे सालार खान, भुल थई। तूं राज जो चङो न आहीं, तूं राज जो ॾाढो मुड़ुसु आहीं। हे राज वारा तुंहिंजी इज़त नथा कनि बल्कि तोखां डिॼनि था। राज तोसां मोहबत नाहे कंदो कि राज मजबूर आहे। तूं मूंखे इहो ॿुधाए तूं हिते छो आयो आहे? मां त तुंहिंजो चहिरो ॾिसण बि नथो चाहियां। गुस्ताख कंहिं जाइ जा बेअदब। हलो वञे था। मूंखे बि तुंहिंजी शिकल ॾिसण जो शौक़ु न आहे पर आयो आहियां त ईअं न वेंदुसि। जंहिं मक़सद लाइ आयो आहियां उहो पूरो करे वेंदुसि। तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे। तूं एबनॉर्मल आहे। चरियो थी वियो आहे तूं नादिर, चरियो। परू किथे आहे? मां थो चवां सालार खान मूंखे शराफ़त सां ॿुधाए त परू किथे आहे? अड़े ॻाल्हि त ॿुध, मां तुंहिंजे हिन परूअ जो चौकीदार आहियां जो माण्हू चौकी ॾींदुसि। हूंदो किथे थुकूं झलींदो पंहिंजे लोफर दोस्तनि सां गॾु। परू किथे आहे मूंखे कहिड़ी ख़बर आहे? सालार खान भाव ऐं भाव थी रहो। मूं जहिड़े माठे समुंड में जेकॾहिं तूफ़ान आयो न त तुंहिंजा तख़्ता ऊंधा थी वेंदा। अरे भाउ खां खट खाली चङी आहे। नहीं तूं मुंहिंजो भाउ। मूंखे परू खपे हींअर जो हींअर ऐं हिते खपे। मूंखे परूअ जी का बि ख़बर कान्हे का। कन खोले ॿुधी छॾ। ऐं हा ॿीहर कॾहिं परूअ जो ज़िक्र मूंसां न कजांइ। सॼी ख़बर आहे तोखे। ॾोहारियुनि जी तूं नानी आहीं। मां तो चवां मूंखे हींअर जो हींअर परू खपे हिते न त अहिड़ो कमु कंदोसीं सॼी ज़िंदगी यादि कंदे। इन खां अॻु में जो मुंहिंजा माण्हू अचनि ऐं तुंहिंजो पुछ पुछ करे छॾनि इज़त सां हलियो वञे था। हल हलो था। अॼु शाम ताईं जेकॾहिं परू घर मोटी न आयो त मूंखे कसम आहे बाबा जी इज़त जो मोटी तूं बि घर न ईंदे। मूंखे अॼु जो अॼु परू खपे, सम्झई? ओड़े मुंहिंजा मोबी पुट गोहर यार सालिया खे अहिड़ी चिपट ॾिनई अहिड़ी चिपट ॾिनई जो सालिया जा त चीकट निकिरी विया ॿियो। वरी से सालियो सुल्तू परू पंहिंजो से पाण खे मोतबर था सम्झनि। आसमान सां पिया ॻाल्हाइनि था सी मूंखे माण्हू आहियूं। हाणे ॻोल्हे ॾेखार न परूअ खे त कहिड़ो बाज़ झटे वियुसि। सुल्तू टके जो छोरो मथे त मुंहिंजे पुट गोहर खे ताबारी गोहर अहिड़ी जुठ कंदुसि जो चीकट कढी छॾींदुसि चीकट। सुल्तू वरी तंगिया खण छा थियो? तुंहिंजा त सभु ख्वाब सचा पिया थियनि। 150 खून कयमि हिन महिल ताईं कंहिं पकड़ाई में कोन आयुसि। 200 चोरियूं कयमि को हिसाब ई कोन्हे। कंहिं पेरीअ मुंहिंजो पेर खड़ा ताईं कोन पहुचायो। उन तगे खाना जो पुट आहे गोहर खान आएसी जवान जो पुट अहिड़ो त परूअ खे सोघो कयो अथसि जो यादि कंदो। पर अम्मा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। गोहर तुंहिंजो पग मट यार ठीकु आहे न? तोखां का बि दिलि जी ॻाल्हि कोन लिकाईंदो।
जेस ताईं सालार खान खे ख़बर पवे तेस ताईं हिन छोरे खे अहिड़ियूं त चीपटूं चाढ़ियोसि, अहिड़ियूं चीपटूं चाढ़ियोसि, चीकट कंदो रहे, चीकट ची 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 सालियो गुण जो पीउ यादि करे। अदा तगिया खान, तूं छा थो सम्झी त असां परूअ सां घटि कंदासीं? अहिड़ो असरु कंदासीं जो ॾहनि खे ॾस ॾींदो। ने परूअ मां रहियल थियल कसूं कढी छॾियोसि। जेसि ताईं सालार खान खे ख़बर पवे न तेसि ताईं हिन छोरे जा मथे में झेरणा ठाहे छॾियो, झेरणा। मां पाणे सालार खान सां ॻाल्हाईंदुसि, तव्हां पंहिंजो कमु कंदा रहो। अदा तगिया खान, तूं असांजो वॾो आहीं, तुंहिंजे शफ़क़त जो हथ असांजे मथां हुजे। बाक़ी माण्हूअ खे लेटाइण असांजो कमु आहे। लेटायोसि, सड़े बाज़ार लेटाए छॾियोसि। जेको तव्हांजे बेरीअ खे खणी ॾिसे ॿई टोॾा कढी छॾियोसि। न जा रुगो चीकट ॿुधण में अचनि, चीकट। अदा परू मां तोखे किथे ॻोल्हियां? मूंखे जे न पर हुजनि त मां ओॾामी तो वटि अचां। ऐं बाबा बि पोड़ो थी वियो आहे। किथां ॻोल्ही तो बाबा तोखे? अदा परू मोटी आदा ॾिस न, ए घर तो को केॾो वीरान तो लगे। मोटी आदा परू मोटी आ। दिया छो थी रोई? कंहिंखे थी पंहिंजा लुड़क ॾेखारी? असांजी क़िस्मत में विछोड़े खां सवाइ कुझु बि न आहे लिखियल। बाबा आदा परू त कॾहिं कंहिंजी भेल बि न आहे कराई। पोइ भला जो आदा परूअ खे खंभे खणी विया। बस धीअ, ज़ालिम खे हूंदो आहे सिर्फ़ ज़ुल्म करणो। मज़लूम जी आहुन ऐं दाहुन जो ज़ालिम ते को बि असर न पवंदो आहे। बाबा मां न रईस सालार ॾे भलो साईं खणी थी हलां। हल त हली मेड़ में त कयोसि, मता को रूह में रहम पइजी वञेसि। क्षमा दिए, बबरन कॾहिं ॿेर ॾिना आहिनि छा? सालार मां चङाई जी उमेद रखणु माना बबरन खां ॿेर घुरण बराबरि आहे। बाबा त पोइ असां काॾे वञूं? कंहिंजो वञी दर झलियूं, कंहिंसां वञी पंहिंजा सूर सलियूं? बाबा असांजा त केरु लुड़को घण वारो बि न आहे। सॼो ॻोठ सालार खान खां डिॼे थो। असांजो केरु साथ ॾींदो? बाबा त बाबा पोइ असां छा कयूं? हा धीअ, मूं नादिर सां ॻाल्हायो। नादिर मूंखे अहिड़ी तसली ॾिनी आहे जो मुंहिंजो हियां ठरी पियो आहे। तूं दिलि न लाइ, अलाह कंदो सभु ठीकु थी वेंदो। हा बाबा, हाणे त असांजो हिकिड़ो आसरो हिन नादिर में ई आहे। ॿियो त ॼण को असांजो आहे ई कोन। बस धीअ, दुआ घुर त परू ख़ैरीअ सां हुजे। रब रहीम आहे बाबा, ऐं रब रहम बि ज़रूर कंदो। मुंहिंजे भाउ खे को गोसो वाव न लॻंदो। अल्लाह साईं ख़ैर कंदो। हाणे उथ, हथ मुंहुं धोई आ, पोइ मूंखे मानी ॾे। वञ पुत्र। हाँ बाबा। मुरादी अंब त हर कोई खाईंदो आहे, पर इन सदोरीअ खे मां सावा मिर्च खाराईंदा त जीअं वात सां गॾु हिन जो अंदर बि सड़ी रख थी वञेसि। वॾेरियाणी बानो, बस तव्हांजो हुकुम खपे न। चओ न, इन्हनि सावन मिर्चनि में ज़हर जी चिपकी बि मिलाए ॾियां। मरी पवंदी, तव्हांजी जिंदगी छुटी पवंदी। न मुरादी न, हिनखे एॾो तकड़ में नाहे मारणो, हिनखे सिसकाए मारणो आहे। साइण बानो, चम तुसां सची, पोइ कंहिंखे वणा या न वणा, हिकिड़ी ॻाल्हि आहे, इहा जेका छोरी सदोरी आहे न, तव्हां खां ज़ोर आहे। उहे वीचारा वॾड़ा चई विया आहिनि न, जेकी चुल्ह ते उहे दिलि ते। ऐं सदोरी जेका आहे सा ॾाढी चालाक छोरी आहे। वॾेरो नादिर ज़न मुरीद आहे, ज़न मुरीद। जेसि ताईं वॾेरो नादिर हूंदो न को
इन छोरी जो तव्हां वार बि विंगो नथा करे सघो। इन करे ई त तोखे घुरायो अथमि त मूंखे का अहिड़ी सलाह ॾे जो इहो नातिर सदोरीअ खे पेरे उघाड़े हिन घर मां कढे। वॾी राणी ॻाल्हि ॿुधो, ही सलाह सां कमु कोन हलंदो। ते वॾी महिनत जो कमु आहे। बंभोर खे बाहि ॾियण का सवली ॻाल्हि नाहे। मूं त सम्झो हुयो इहो कमु तुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं अक मां माखी लाहिण। आई वॾी राणी, मुंहिंजो त इहो खाॿे हथ जो खेल आहे, पर तव्हां लाइ इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। तोबा ॾुखियो, तमामु घणो ॾुखियो अथव। त पोइ तूं करे ॾे न, चङो इनाम ॾींदीसांइ। वॾी राणी हाणे नाराज़ न थिजां। चवंदा आहिनि त ॿ भाइर टियों लेखो। हाणे ॻाल्हि तूं हिते सफ़ल सफ़ा करे छॾ। यका 20,000 खनि वठंदसि, ख़र्च ईंदो मुंहिंजो। हा, पोइ जेका तुंहिंजी सलाह। हाँ 20,000 एतिरा घणा पैसा? आबाद थियल घर फिटाइण को सवली ॻाल्हि नाहे, ॾाढो ॾुखियो कमु आहे। ये 20,000 त मूं सफ़ा घटि ॿुधाया आहिनि। ठीकु आहे भला, 20,000 मां खणी तोखे ॾियां थी, पर तूं कंदी न छा? मां चई वेठी, मां इन छोरी सदोरी ते सुल्तान जो इल्ज़ाम हणंदसि। हा, पर तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार केरु कंदो? मां इन सदोरी सुल्तान जी मोबाइल ते वीडियो भरींदसि। भली पोइ मुंहिंजी ॻाल्हि ते केरु एतबार न करे, जॾहिं सभु इहा वीडियो पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा पोइ त एतबार कंदा न। पर इहो सभु थींदो कीअं? इहो ई त मुरादी जो कमाल आहे। गौर ये सच्चा त पर अगवा थी वियो आहे। हा बाबा, इहो सच आहे। इहो बि सच आहे त परुअ खे तो अगवा कयो आहे। हा, इहो बि सच आहे। गौर तोखे मुंहिंजे सलाह खां सवा इहो कमु न हो करणो। हा बाबा साईं, तव्हां सां वाकई सलाह न करे सघियो, पर छा कयां, अंदर जी बाहि परू पुल ते चढ़ी आयो, असुल ईअं कंध भर वञी हयोमांसि। ग़लति वक़्त ते कमु कयो अथई गौर। हाणे नादर ख़ान उथी खड़ो थियो आहे। तोखे ख़बर बि आहे त परू नादर ख़ान जो सालो आहे ऐं सालो भाउ खां वधीक प्यारो हूंदो आहे। इहा धार ॻाल्हि आहे त मां सालनि खे लिफ्ट न आहियां कराईंदो। वाह, नादर ख़ान कुझु तव्हांखे चयो आहे छा? हा गौर, नादर ख़ान परुअ खे ॻोल्हे रहियो आहे ऐं जेकॾहिं परू हुनखे असांजे जूए मां मिली वियो त पोइ घर में झेड़ो पइजी वेंदो। ऐं तोखे त ख़बर आहे न त घर जो क्रोध मटन जो पाणी सुकाए छॾींदो आहे। भले इहो त मूं सोचियो ई न हो। ख़ैर आहे गौर, जेकॾहिं कमु करे आयो आहे त ठीकु आहे, पर हा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। परू कंहिंखे न मिले, जेकॾहिं मिले बि असांजे जूए मां न मिले। बाबा साईं, जेसी ताईं परू मूंखे पके पने ते लिखी नथो ॾे, हू ॻोठ छॾींदो, कॾहिं कोन छॾींदोमांसि। ठीकु आहे त पोइ कम खे उकलाए वठि गौर। हिन खां अॻु जो नादर गोड़ करे। बाबा साईं, त मां फिकर ई न कयो। मां परूअ खे अहिड़ी जाइ ते रखियो आहे जो नादर ख़ान जे मलाइकनि खे बि ख़बर कान पवंदी परू आहे किथे। ठीकु आहे गौर, इहा मूंखे ख़बर आहे त तूं कमु पको कंदो आहे, तॾहिं त मां तो ते एतबार कंदो आहियां। महरू, मूंखे सदोरीअ जा लक्षण ठीकु नथा लॻनि। ख़बरदार बानो, सदोरी हिन घर जी नुंहुं आहे। मां मञा थी त सदोरी असांजी बराबरी जी नाहे, पर उन ते बिना सबूत जेको इल्ज़ाम हणण इहो बि त सुठो न आहे न। हिन घर जी नुंहुं रुगो मां आहियां, जंहिंजी सालार सां शादी थी, वलीमो थियो हुयो, शादी थी हुई, राग रंग थिया हुया ऐं पोइ वञी मुंहिंजी रुख़सती थी हुई। ईअं कोन हुयो त नादिर चयो त सदोरी मुंहिंजी ज़ाल आहे ऐं बसि शादी थी वई। बाक़ी सदोरी ऐं नादिर जे चवण सां उहा हिन घर जी नुंहुं कोन थी वेंदी। बानो, इन ॻाल्हि त मूंखे बि मुंझाए छॾियो आहे त वाकई में सदोरी नादिर जी ज़ाल आहे बि या न, या वरी न छोरीअ नादिर जी बीमारी वारे वक़्त में उन कन में इहा ॻाल्हि भरे छॾी हुजे त उहो हुनजी ज़ाल आहे। पक सम्झो त सदोरी ऐं नादिर जी शादी नाहे थी। सदोरी नादिर जे दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारे छॾी आहे
त उहा हुनजी ज़ाल आहे। बानो शक त मूंखे बि आहे, न त नादिर कुझु त ॿुधाए हा त सदोरी सां हुनजी शादी कॾहिं थी, कीअं थी। इहे पक सदोरी जूं चालाकियूं आहिनि। सदोरीअ कहाणी जो रुख ई मटाए छॾियो आहे। इन जे करे ई त मां चवां थी त सदोरीअ ते नज़र रख। अलाए कहिड़े मक़सद सां आई आहे हिते। मूंखे सदोरीअ जा लक्षण ठीकु नथा लॻनि। इहो वरी कीअं? छा सदोरी जो तालुक ॿिए के माण्हू सां बि आहे छा? मूंखे शक थो पए त राति जो कोई माण्हू सदोरीअ सां मिलण थो अचे। उहो वरी केरु? थी सघे थो गुलू हुजे, पर गुलू त मरी वियो आहे। थी सघे थो ज़िंदा हुजे। पर इहो कीअं थो थी सघे? जेकॾहिं हू मरी वियो आहे त हुनजो लाश काथे आहे, हुनजी क़बर काथे आहे? छा? मार एतिरो मार जो मां मरी वञा। जेकॾहिं बची वियमि त तुंहिंजो अशर ख़राब थींदो। जेको वणे सो ॻाल्हाए। सुभाणे तुंहिंजी ज़बान में इहा ताक़त न रहंदी। 2 ॾींहंनि खां पोइ तुंहिंजो इहो रंग न रहंदो ऐं तुंहिंजो रंग हैड्रो थी वेंदो। ऐं 5 ॾींहं खां पोइ हिन ॻोठ जी मस्जिदुनि में ऐलान थींदो तुंहिंजे जनाज़ ऐं निमाज़ जो। ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे हथ में आहे। तूं पंहिंजो ख़ैर घुर। तो शींहं जे वात में हथ विधो आहे। परू वरियाम जे वकर जी तोखे ख़बर न आहे। या इज़त में ही ॻोठ छॾे वञ, न त मारे मारे तोखे अधमो करे छॾींदुसि। ही ॻोठ असांजे अपनि ॾाॾनि जो आहे। हिकु जूई ॿी जोए छॾनि कीन जुवान। उहे बि इंसान जेके नंगनि तां निसार थिया। ॾींहं बि वॾा आहिनि। तूं घणो वक़्तु मूंखे क़ैद में नथो रखी सघे। हाणे तुंहिंजी आज़ादी सिर्फ़ क़बर में हूंदी, क़बर में। ॼाण मुंहिंजो भाउ सुल्तान आयो। पोइ जेका तोसां हालत थींदी न उहा ॾिसण वटा हूंदी। हाणे अजायो या यकी न। इज़त इन में अथई त हिन ॻोठ मां लॾो खणी वञ। ही ॻोठ मां कॾहिं बि कोन छॾींदुसि। मुड़ुस माण्हू थी तव्हां सां मोह ॾींदुसि। ही ॻोठ जा मारू अड़ा तव्हां पगड़ियुनि जे हवाले कॾहिं बि कोन कंदुसि। इन जो मक़सद तूं मौत खे सॾी पियो थो ऐं मरण लाइ तयारु आहीं। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।